बेरो वरी सलात अञा हिकु बेरो सलात अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों, यह बरकतुन भरी महफिल रमज़ानुल मुबारक जे आजियाणे जे तौर ते मल्हाई पई वञे। अज शाबानुल मुअज़्ज़म सन 1433 हिजरी जी 22 शाबान जी रात आहे। बस हिकड़े हफ्ते जो संधो आहे ऐं अॻियों अल्लाह जे रहमतुनि जो ककर वसण अची रहियो आहे। रमज़ानुल मुबारक जो मुबारक बरकतुनि वारो महीनो जेको हबीबन करीमन जे सदके हिन उम्मत के रब वटां इनाम मिलियो। के नबी खे के नबी दी उम्मत खे रमज़ान जो तोहफो न मिलियो जेको मदीने वारे साईं जे सदके हिन उम्मत के शरफ। ही वो महीनो अची रहियो आहे जे महीने जे चंद्र जे ॾिसण सां कायनात जो निजाम रब बदलाई तो छड़े। न चेव सुभान अल्लाह। हदीस पाक सही बुखारी ऐं मुस्लिम जे अंदर हबीबन करीमन फरमायो इदा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार। साईं फरमाइनि था जी रमज़ान जो चंड बीहे थो तो चंड रमज़ान जे ॾिसण सां अल्लाह तबारक व तआला जन्नत जा दर खोले थो छॾे ऐं जहन्नम जा दर बंद करे थो छॾे। ऐं ॿी रिवायत में ईअं आहे त फुतिहत अबवाबुर रहमा अल्लाह ताला रमज़ान जे चंड जे ॾिसजण सां पंहिंजे रहमत जा दर खोले थो छॾे। पुट ॾिसो दरवाज़ो खोलबो उहो आहे जेको ॻाल्हायो ऐं बंदि उन खे कबो आहे जेको खुलियल हुजे। अल्लाह ताला तो फरमाए त फुतिहत अबवाबुल जन्नह। हबीबन फरमायो त जन्नत जा दरवाजा चंड रमज़ान ॾिसण सां कुछ तव्हां बि ॻाल्हायो कुछ मां ॻाल्हायां न त वल में सिराकी हले था।
समझो, दरवाजो बंद उहो थींदो आहे जेको खुलियल हूंदो आहे, खोलबो उन खे आहे जेको। मदीने वारे साईं फरमायो त पूरो साल जेके दरवाजा बंद हुया रहमत वारा जन्नत वारा, हेॾो चंड रमज़ान जो नज़र आयो ऐं रब फरमाए थो त इहे मुंहिंजे रहमत जा दर खोले छॾियो। पूरो साल जेके अज़ाब जा जहन्नम जा बाहिन वारा दर खुलियल हुया, रब जो फरमाए त मुंहिंजो रमज़ान अची वियो आहे, हाणे मुंहिंजे जहन्नम जा दर बंद करे छॾियो। सुभान अल्लाह। वसुलसिलत शयातीन, रमज़ान जे अचण सां रब ऐलान थो करे त मलाइको जेके शरीर शैतान आहिनि, जेके माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि, उन्हनि शरीर शैताननि खे ज़ंजीरनि में बंदि करे काबू कयो त मुंहिंजे महबूब जा उम्मती आजादी मूं रब खे यादि वेही। सुभान अल्लाह। जेके 12 महीना खुलियल हुया, माण्हुनि खे पे गुमराह कयूं, ज़िनाऊं चोरियूं शराब बेहयाउनि जा कम पे करायूं, बस हेॾो रमज़ान जो चंड ज़ाहिर थियो, होॾो अल्लाह ताला जो हुकुम मिलियो त इन्हनि शैताननि खे क़ैद करे छॾियो। नेकी खां रोकींदा आहिनि शैतान, केरु रोकींदा आहिनि? गुनाह केरु कराईंदा आहिनि? शैतान। उन्हनि शैताननि खे बंदि कयो, रहमत जा दर खोलियो, जन्नत जा दर खोलियो, जहन्नम जा दर बंदि कयो, जो मुंहिंजो रमज़ान रहमत वारो आहे। उहे बदिजी वेंदा आहिनि, बाक़ी 11 महीना जो गॾु रही 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 संगत जो असर समझो था न। 11 महीना कारो बदु कमरे सां रंग न मटाए त लक्षण त मटाए न। 11 महीना जो गॾु रहियो आहे साथी, हाणे त उहो बदिजी वियो, पर हाणे ख़ुदा करे असां छॾियूं उन जे पचर। ओ मुंहिंजा प्री प्यारा, रमज़ान जे अचण सां अल्लाह तबारक व तआला जल शानो जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मुंहिंजे जन्नत खे सिंगारियो। हूरुनि खे हुकुम मिलंदो आहे त ए जन्नत जूं हूरूं तव्हां पंहिंजो पाण सिंगारियो मुंहिंजे रोज़ेदार बाननि जे लाइ। मुंहिंजा बाना गर्मियुनि में रोंबन जी मौसम, वेहर जी मौसम आहे, वेहर भी कंदा, रोज़ा भी रखंदा, दुनिया जो कम भी कंदा, ऐं मुंहिंजे रमज़ान जा रोज़ा भी रखंदा, थकल हूंदा। हाणे जन्नत में तव्हां पाण सिंगारियो, जॾहिं मुंहिंजा बाना तव्हां वटि अचनि त उहे राहत ऐं सुकून में दाख़िल थी वञनि। जीअं कुंवार वनाह में वेंदी आहे न, वनाह में कुंवार वनाह में वेंदी आहे, उनखे सिंगारींदा आहिनि, अटण मखींदियूं आहिनि मायूं, कुंवार खे सिंगारियो अथई फलाणे ॾींहं ते शादी थींदसि। हेॾो रमज़ान जो चंड थो बीहे, होॾो मोमिननि जूं हूरूं जन्नत जूं कुंवारियूं उन्हनि जे वनाह में रब वेहारे थो, उन्हनि खे सिंगारियो वञे। ऐं हदीस में अचे थो त दुनिया वारी ज़ाल जेकॾहिं न पंहिंजे मुड़ुस खे घटवत थी ॻाल्हाए या उन सां झेड़ो थी करे या उन जो चयो नथी मञे, त जन्नत वारी हूर उन दुनिया वारी ज़ाल खे तानो ॾींदी आहे त कातलक अल्लाहु तआला वहुव दखीलुन इंदक। ओ अल्लाह चट करई मेरे मुड़ुस को क्यों पई तंग करेंदी आई। मैं कने आसी पीछे देखी तो मैं अपने मुर्शदी केडी इज्जत खिदमत करेंदी।
वह जन्नत मां हूर हिन दुनिया वारी ज़ाल के तनाण दिया। मुझे मुड़स के नई जाए, मुझे मुड़स के तकलीफ न दे। यो परदेसी चंद ॾींहं तो वटा जेॾी महिल जन्नत में मूं वटि ईंदो ॾिस जाए त मां पंहिंजे मुड़स पंहिंजे घोट जा कीअं थी क़दुरु सुञाणा। वदा ओ मोए वारा ओ रोजे रखण वारा अल्लाह तबारक व तआला जल शानू ते जन्नत जूं हूरूं तुझे लाए सिंगारे थो त इछो था रोजेदार। अच्छा अच्छा ऐं बेहिश्त में हिकड़ो दरवाजो रब खास ठाहियो ई रोजेदारन जे लाइ जंहिंजो नालो आ रैयान। छा नालो आ? ॻाल्हायो छा नालो आ? रैयान जन्नत जो दरवाजो आ जंहिंमां हाजुन खे लंघण न ॾींदा। इन दरवाजे मजा उमरे वारन खे वञण न ॾींदा, नमाज़ुन खे वञण न ॾींदा, सखियुन खे वञण न ॾींदा, रातुन जो तहज्जुद पढ़ण वारन खे वञण न ॾींदा। पर इन रैयान जे दरवाजे मां सरफ ऐं सरफ उहे वेंदा जेके रोजेदार हूंदा। जिन महिल सब रोजेदार लंघी वेंदा न पोइ रब फरमाईंदो हाणे इहो दर ई बंदि करे छॾियो। हे दर मूं ठाहियो ई रोजेदारनि जे लाइ। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बुधो रमदान इला रमदान कफ़ारतुल लिमा बैनहुमा। हिकड़े रमजान जा रोजा रखी वरी ॿिए रमजान जा रोजा रखण जे लाइ हाणे तैयारी थो करे पियो। साईं फरमाइनि था त रमजान जे विच में 11 महीननि में जेके ख़ताऊं थियसि, गुनाह थिया, बुरायूं थियूं, बेफ़रमानियुनि जा कम थी विया, जेॾी महिल रमजान जा रोज़ा रखंदो त ॿिन्ही रमजाननि जे विच वारनि गुनाहनि खे रब मेटे छॾे थो। सरकार फरमाता सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस है, मुझे आका फरमायो मन साम रमदान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। ईमानदारी सां सवाब जी नियत सां जेको रमजान जा रोजा रखो रखे त उन जी पूरी गुज़रियल जिंदगी जा सब गुनाह रब बख्शे थो छॾे। ईमानदारी सवाब जी नियत सां अल्लाह जे ख़ातिर रमजान जा रोजा तो रखे तो पूरी जिंदगी जा गुनाह रब वमन काम रमदान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी। जेको रमजान जे रातन में जागंदो आ, अल्लाह जी इबादत कंदो आ, रब जी बंदगी कंदो आ, तरावियूं पढ़ंदो, तहज्जुद पढ़ंदो, रात जो नफल पढ़ंदो, कुरान जी तिलावत कंदो आ, रमजान जो रातूं बिस्तर जे बजाय मुसले ते गुजारींदो आ, विहाणे जे बजाय
मुसले ते जी पेशानी रब दे हुजूर में झुकल हुंदी आ। साईं फरमाइनि था इन जी सारी जिंदगी जा गुनाह रब बख्शे छॾींदो आ। वमन काम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको लैलतुल क़द्र जी हिकड़ी रात जागे उन्हें जी सारी जिंदगी जा गुनाह रब बख्शे छॾींदो आ। वो सौदो सस्तो है या महंगो? जवाब दो। हाँ सुभान अल्लाह। ओ मुझा दोस्तों, रमजान के रातन में जेको तरावीह जी नमाज थो पढ़े, सुभान अल्लाह। तरावीह पढ़ी ते अली मदीने शरीफ में पढ़ी बस। जेरी मल कुरान सा पढ़न नहीं मथों बूंदा बांदी थी हले, ये समझ खुदा जी रहमत थी बस। हाँ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह सी मदीनो ॾेखारी थी रब सा सभिनी के रमजान सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, कुरान पढ़ण, तरावीह ढिघो क़याम करण, ढिघा सजदा करण। साईं फरमाइनि था जेको तरावीह जी नमाज तो पढ़े त हर सजदे जे एवज़ उन्हें के जन्नत में नूर जो शहर रब ॾींदो। चओ न सुभान अल्लाह। मातली हिकिड़ो शहर आहे, उनमें कई महल आहिनि, कई घिटियूं, कई रस्ता आहिनि। हिकिड़ो शहर आहे मातली। टंडो मोहम्मद खान हिकिड़ो शहर आहे, तलहार हिकिड़ो शहर आहे, बदीन हिकिड़ो शहर आहे, हैदराबाद शहर आहे। साईं फरमाइनि था त जेको हिकिड़ो सजदो तरावीह जो ॾिनुई, सजदे जे बदले में तोखे नूर जो शहर मिलंदो जन्नत में। हिते हिकिड़ी कखाई झूपड़ी मिले त शुक्र, घरड़ो मिले सीमट जो ठहियल, सीमट जो सिरुन जो ओ सारी रागे जी मथों गारो रागो थियल हूंदो, पर हो नूर जो शहर। हिकिड़े सजदे जे बदले में नूर जो मुकम्मिल शहर मिले। हिकिड़ी रात में तरावियूं घणियूं हूंदियूं आहिनि, 20 रकात। सजदा घणा थिया जी? 40 सजदा, 40 नूर जा शहर। हिकिड़ो रोज़ो रखियईं पहिरियों, वरी पोयों रखियईं, विच में छुटा। अगेड़े ॿिए रोज़े क्यों नहीं रखदई? आगे हिकिड़ा एॾूं हथ घते थी पिया, एॾूं ऐं टीजा वरी पुठी करूं पिछे धिक्का देसी तू जन्नत में। घणी तकलीफ़ करे सुई कोने, ये लगे थी ये ट्रे काफी। ये न ओ मुझा प्री प्यारा, ये न अल्लाह जो दर वठ, मालिक करीम के दिल सां याद। अटकल न कर, अटकल सां अल्लाह कदे मिलंदी की न। ओ मुझा प्री प्यारा, हेड़ो भाग नहीं वक्त थई जे रमजान नसीब थी वजे। जाग नसीब के मुकद्दर में हुजे न हुजे। जे रब नसीब करई त पंजो भाग समझ जा। रमजान जा दिहाड़ा रहमत थई, रमजान जो रातियों बरकत थई। रमजान जो पहिरियों ॾहो, ॾहनि जा 10 ॾींहं रहमत ई रहमत। विचों ॾहो मग़फ़िरत माफ़ी जो आम ऐलान बख़्शिश जो, ऐं टियों ॾहो जहन्नम जी बाहि खां छुटकारे जा चिठा लिखबा आहिनि। तुम झोलड़ी झल जाए तो मौला ओ मुझा रब करीम, बराबर गुनहगार हैं, बदकार हैं। ओ मुझा मौला हिन रहमतुन वारे महीने में मुखे खाली न मोटा आए, रहमत सा झोली भरे।
रमज़ान जे महीने जी हर दुआ रब वट कबूल हुंदी आ। रात जी दुआ कबूल, सुबह जी दुआ कबूल, सहरी वारी दुआ कबूल, फर्ज नमाज जे पुठियां वारी दुआ कबूल, रात जे पोए हिस्से वारी दुआ कबूल। पर जेका रोजे खोलण वारी दुआ है उन्हें दुआ जो को मटू ही ना है। जॾहिं महिल रोज़ेदार रोज़ो रखंदो आ सॼे ॾींहं जी बुख उञ चपड़ा खुश्क थी वेंदसि, वात में बुख जे करे बू ईंदी आ, कली जो खुश्क थी वियो, प्यास जे करे उञ जे करे वीचारे खां ॻाल्हाइण बि नथो निकिरे, आवाज़ हीणो ऐं झीणो थी वियो। जेॾी महिल रोज़े खोलण जो टाइम थींदो आ ओॾी महिल हथड़ा खणी रब खे अर्ज़ कंदो आ। रब फरमाईंदो मलाइको तव्हां शाहिद हुजो, मां पंहिंजे बाने जी घुरियल दुआ कबूल करे छॾी। ओ मुंहिंजा प्री प्यारा, उहा रोज़े खोलण वारी दुआ रब कॾहिं रद न कंदो आ। ऐं रमज़ान जे पोएं भाङे रात में सेरी ते तो हुई उठंदे, पर सेरी सां गॾु तहज्जुद भी पढ़ जाए। तहज्जुद जा 4 नफिल 8 रकात, हर रकात में अलहम्द का पोइ 3 भेरा कुल वल्लाह अहद पढ़। इन तरह सां 8 रकातूं 4 नफिल तहज्जुद जा पढ़ी पोइ दुआ जा हथड़ा खण। या तहज्जुद वारी दुआ सच्चो सोन थई, बल्कि हीरन ऐं मोतियुनि वांगुरु क़ीमती थई। मल हथड़ा खयल तुझे दुआ ते 70,000 मलाइका आमीन चवंदा आहिनि। एडी मल जी दुआ जे वक्त में रब आसमान दुनिया ते लहींदो, रब मुतवज्जह थींदो, रब पंहिंजे सखा जा हथ खोलींदो, फरमाईंदो आ घुर था चई तो घुर त जाए, घुर त जाए, घुर त जाए। ओ मुजादा ओडी मल तू थी हथड़ा खण जाए, पांच गिचीअ में पाए जाए, रब के अर्ज़ कर जाए, ए मुंहिंजा मौला हिकिड़ो मंगतो बाप तुझे दर ते आयो आया, बराबर कतलो आया, गुनहगार आया, जिंदगी ग़फ़लत में विञाए छॾ में, पर मौला तुझे रहमत जो ॿुधी अॼु तुझे दर ते छोलड़ी छली थमे। आऊं पांद गिचीअ गले पाई जस तोखे मिनतुन साण मञाई, जस तोखे मिनतुन साण मञाई, जस तोखे मिनतुन साण मञाई, जस आऊं पांद गिचीअ गले पाई जस तोखे मिनतुन साण मञाई, जस कंदे तोखे दिल जा दर्द सुनाई, जस तोखे मिनतुन साण मञाई, जस जेॾीमहिल रात जो पोयों भङो थींदो आ, साल सुती पई आ, मुड़स उथंदो आ, पोइ मुड़स छा थो करे जो सन्ना पाणी जा छंडड़ा ज़ाल जे अखियुनि में मुंहं ते हणी चए थो घरवारी उथ, ओ घरवारी उथ, पिरीअ खे परचाइण जो वक़्तु अची वियो। या मुड़स सुतो पियो आ, ज़ाल उथंदी आ, पोइ ज़ाल छा कंदी आ जो पाणी में हथड़ो ॿोड़े उहे सन्ना सन्ना छंडा मुड़स जे मुंहं ते हणी चवे थी ओ मुंहिंजा घर वारा उथ, पिरीअ खे परचाइण जो वक़्तु अची वियो, रब खे राज़ी करण जो वॻड़ो अची वियो आ। जेॾीमहिल ज़ाल मुड़स खे थी उथारे या मुड़स ज़ाल खे थो उथारे, हदीस पाक में त अचे थो त अल्लाह जो टहक निकिरी वेंदो आ, रब खिलंदो आ, रब ख़ुशि थींदो आ, रब फरमाईंदो आ मलाइको ए सतनी आसमाननि जा फ़रिश्तो तव्हां शाहिद थियो, इन ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खे मूं रब बख़्शे छॾियो।
हजरत हबीब अजमी अल्लाह जो कामिल वलिया घर वारी संदस उहा पे अल्लाह जी वलिया कामिल आरिफ बानी हुई। मुझा दोस्तो कदे रात जो हजरत हबीब सवेल उथंदो हो त ज़ाल के उथारींदो हो, पर जे ज़ाल उथंदी हुई अव्वल में त पंहिंजे मुड़स हबीब अजमी के उथारींदी हुई, पर उथारण जो अंदाज अजीब हूंदो। हजरत बीबी साइने हबीब अजमी के उथारींदी, बाह में हथ विझी चीच के लोने चवंदी, हबीब उठ हबीब उठ। रात गुजरी वई, अल्लाह वारा काफिला निकरी विया, पंथ टिखो मंज़िल वॾी सालिहन जा काफिला निकरी विया, रुगे असां रही जी वियासीं। ओ उथी पंहिंजे प्रिय खे परचाइण जो वेलो अची वियो आहे। पोइ बीबी बि रोंदी हुई त हज़रत हबीब अजमी बि रीहूं करे रोंदो हो। नवेज वे सली ससुई सफर जो तुर तो कर सायो, सिगोती पोच प्रियन खे अॻियां के जी वञन कायो। अॻियां सख़्तियूं सुझन पर जूं पटन में थो खपे पाणी, है अखियुनि जो आप उञल आहे। अखियुनि जो आप उञल आहे, सियाण नहीं समझायो। नवेज वे सली ससुई सफर जो तुर तो कर सायो, सिगोती पोच प्रियन खे अॻियां के जी वञन कायो। ओ निभागी निंड में रहिया वियई के जी लंघे साझुर। अल्लाह अल्लाह उन भागी निंड में रहिया वियई के जी लंघे साझुर। प्रिय खां पोइ थी पछताई जतन तोखे न जागायो, सिगोती पोच प्रियन खे अॻियां के जी वञन कायो। नवेज वे सली ससुई सफर जो तुर तु कर सायो। ओ मुझा प्री प्यारा बिन जाए बत खोजई, बिन जा नुक्सन सुंजई, परायूं गिलाऊं त कई, पर केॾी महिल पाण खे बि ॾिसी हो, केॾी महिल पंहिंजे अंदर जो वरकत वराई ॾिसी हो त तो ज़िंदगी कीअं गुज़ारे छॾी आहे। ओ ता सुभाणे जो महबूब जे अॻियां पेश थींदे, मदीने वारे मीर जे अॻियां हाज़िर थींदे, पोइ मेड़ो तो गुनाह वारो केड़ो कंधु खणबो। ओ मुजादा केॾी महिल पंहिंजे गुनाहनि खे नज़र करे को पिशेमानी जो ॻोढ़ो गार हदीस पाक में तो अचे, मानो पंहिंजे गुनाहनि खे यादि करे एतिरो रोए जो उन जे अख मझां मच्छर जे मथे जेतिरो ॻोढ़ो वही पवे, रब उन जे सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। ओ ता केॾी महिल पिशेमानी जा ॻोढ़ा वेही गाड़ त तो पंहिंजी ज़िंदगी कीअं ग़फ़लत में बर्बाद करे छॾी आहे। ओ मिठा मदनी माही मैं मना न सघियुमि,
सुती किस्मत निद्रो ओ जगा न सघम सोना मदनी मही मैं मना न सघम मुंड दी चंदरी हुयम त मैं रुलती रहम साईं दे लड़ न लगम ता मैं भुलती रहम हो गंढ खुलती गई अमल गिरते रहम गंढ खुलती गई अमल गिरते रहम पलव खाली थिया है पलव खाली थिया कुछ बचा न सघम सुती किस्मत निंद्रो ओ जगा न सघम सोना मदनी माही मैं मना न सघम ओ खड़ा नफ्स शैतान फटके जा छिड़ने क्या अमल डाकू लुट जो गया ओ खड़ा नफ्स शैतान फटके जा छिड़ने क्या अमल डाकू लुट जो गया हो जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या डाकू लुट दे गए मैं अला न सघम सुती किस्मत निंद्रो हो जगा न सघम सोना मदनी माही मैं मना न सघम ओ मुजादा अज वक्त थई प्रिय के परचाइण जो अज वक्त थई मदीने वारे मीर के राजी करण जो खुदा जो कसम तू हिते मोया जे शहर में चंगो अमल थो करी मुझो हबीब मदीने पाक में खुश थो थे पर खुदा न खास्ता जे हिते बुरो अमल कई हिते जिना कई शराब पीती हिते चोरी कई हिते गरीबन जा लोढ़ा लता गई हिते बेहयाई जा कम कई मुझो सुनो रोज़ अधर में दुखारो थींदो आ महबूब जी दिल मुबारक दुखारी थींदी आ त ए उम्मती केड़ा अमल करे रहियो ओ मुजादा हाणे ॿुधाए त उन प्रिय के परचाए जे या दुखारो कजे महबूब के राजी कजे या नाराज कजे ओ दा जे राजी करण चाही तो त चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा प्री प्यारा इन दुनिया में सदाई कोन रहंदे सदाई ही माल माया दौलत ही बनियूं ही वनियूं ही बंगला ही जायूं सदाई कोन हुंदई वो ॾियारो ईंदई जो कब्र जे मिट्टीअ जो मेहमान वाली थी कब्रे दे विच वञ छाती पा बेमास हडकूं कीड़े खा मिट्टी दे विच थी गए फना नेकी कमाड़े यारा अज वक्त हई उम्र इवें ना बर्बाद कर नेकी कमा अज वक्त हई कब्र अंधारी तंग है मोरी न उठई कोई मंग है अगु मुनकर नकीर दी जंग है नेकी कमा अज वक्त है रब तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम ए ईमान वारो तव्हांजे
जे मथा रोज़ा फर्ज कया विया रमज़ान जा रोज़ा तवां जे मथा फर्ज कया विया आहिनि कमा कुतिबा अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम जे तवां खां अॻुनि उम्मतुनि ते बि रोज़ा फर्ज कया विया तवां जे मथा बि मूं रब रोज़ा फर्ज करे छॾिया साईं फरमाइनि था त रमज़ान जा रोज़ा अल्लाह तवां ते फर्ज कया आहिनि रमज़ान जो जागण तरावीहूं पढ़ण मूं मुहम्मद पंहिंजी सुन्नत तवां जे लाइ बनाई आहे पोइ चओ त रब जो फर्ज बि क़बूल आहे मुस्तफा जी सुन्नत बि ॻाल्हायो महबूब जी सुन्नत भी कबूल रब जो फर्ज भी कबूल मुझा प्री प्यारा पोजे को शख्स रोजा भी रखे रात जो तरावीहूं भी पढ़े तो अल्लाह ताला उन जो नालो बख्शल माण्हुनि जी जमात में लिखंदो ओ मुझा दा ओ मिठा रमज़ान मुबारक जो जी चंड ॾिसबो हो न तो मुझा सोना हबीब मदीने वाला साईं इजाफी एहतमाम कंदा हा इबादत खैरात इए कंदा हा जे तेज हवाऊं तूफान घुलंदा आहिनि त हर शइ उॾारे खणी वेंदा आहिनि मदीने वाला साईं रमज़ान में खैरात इए कंदा हुआ हाँ कंहिंखे रोज़ो रखायो इबादत आहे कंहिंखे रोज़ो खोलायो इहा बि इबादत आहे मुझा दोस्तों तव्हां खे रोज़े रखण वारे जेतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो जे रखाईंदो खोलाईंदो त हाँ वो मुझा दोस्तों कंहिंखे खीर जे लप ते या खजूर जी गड़ी ते रोज़ो रखाए या खोलाए तब उन खे रोज़ेदार जेतिरो ई अजुर ऐं सवाब मिले थो वो मुझा दोस्तों पो रमज़ान मुबारक जे महीने में जेका औरत रोज़ेदारन जे लाइ मानी पचाए थी गर्मी में काढ़े में सेरी अफतारी जे लाइ नंगर ठाहे थी पाण बि रोज़ा रखे थी ॿियनि खे रोज़ा रखाए खोलाए थी अल्लाह ताला उन जे सारी जिंदगी जा गुनाह बख्शे थी मानी पचाईंदे उन जे बदन में पघर थो वहे गर्मी जे करे पघर में बदन पुसी थो वञे इन बदन तो रब दोज़ख जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो जेका औरत रमज़ान जा रोज़ा रखे मेहमाननि जी खिदमत करे क़यामत जे ॾियारे बीबी मरियम ऐं बीबी आसिया सां गॾु जन्नत में दाख़िल थींदी हाँ वो मुजादा जेको कंहिं रोज़ेदार खे मुंहिंजा दोस्तों रमज़ान जे महीने में हिकिड़ो कपिड़ो खैरात वॻो हिकिड़ो ॾिए रब एवज़ में 70,000 जन्नत जा वेस पाराईंदुसि हाँ जेको रमज़ान में कंहिंखे जुती खैरात में वठी ॾिए क़यामत जे ॾियारे पुलिस रात तऊं जिते माण्हुनि जा पेर तिरकंदा माण्हू जहन्नम में किरंदा गुनाहगार पर जुती खैरात करण वारो रमज़ान जे महीने में पुलिस रात तां ईअं पार पवंदो जीअं खिवण जो तजलो थींदो हाँ वदा जेको रमज़ान मुबारक जे महीने में गरीबन मिस्कीनन जी संभाल थो लहे के हाजतमंद जी हाजत पूरी कयई के मुश्किल वारे जी मदद कयई अल्लाह ताला हिकड़ी नेकी जे बदले में 70,000 नेकिन जो सवाब उन जे दफ्तर में लिखाए मुझा दोस्तों जेको रमज़ान जे महीने में कंहिंजी हाजत बरारी जे लाइ निकिरे थो न पंधु करे जितो हलियो आहे वरी मोटी जेसी ताईं उन साॻी जाइ ते न अचे तेसी ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे रहमत ऐं मग़फ़िरत जूं रब वटि दुआऊं घुरनि हाँ वो मुझा ता रमज़ान मुबारक में जेकॾहिं खैरात कयो त ॿियनि महीननि जे खैरात खां वधीक अजुर ऐं सवाब रमज़ान जे नफ़लन जो सवाब ॿियनि महीननि जे फर्ज़न खां बि वधीक आहे मुझा दोस्तों त इहो मुबारक महीनो अल्लाह तबारक व तआला जल शानहू हिन उम्मत जे लाइ गनीमत जी मौसम आहे गनीमत हाँ इन महीने मुबारक में क़ुरान जी तिलावत घणी कई छा कबो जेके भी कुरान जा पढ़ियल आयो घट में घट हिकड़ो टी हो जे वधीक रब तौफीक दे त हर ॾहे में हिकड़ो टी हो माना
रमज़ान शरीफ में कुरान जी तिलावत कयो मुंहिंजा दोस्तो इन सां गॾु रमज़ान मुबारक जे महीने में अस्तगफार घणी पढ़ो अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह या अस्तगफार घणी पढ़जे रमज़ान मुबारक जे महीने में मुंहिंजा दोस्तो कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो कलमो पढ़े उन्हें जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे तो चले घणा 4000 से कबीरा गुनाह हिकड़े भेरे कलमे पढ़ने से अचो पोचो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा दोस्तों की रिवायत में चे तो हजरत इमाम अली रजा 12 इमामन में इमाम हजरत इमाम अली रजा निशापुर जे शहर में आयो तो साईं खच्चर ते सवार हुया ऐं चेहरे मुबारक ते चादर ओढ़ियल हुई मुंह नकाब में ढकियल हुयो जिनमल हजरत इमाम अली रजा निशापुर जे शहर में पहुता त सजे शहर जा मानू इमाम जे दीदार जे लाइ आया चेहरो ढकियल हुयो पो सभिनी शहर जे माण्हुनि अर्ज़ कयो साईं असां जूं 2 दरख़्वास्तूं आहिनि अल्लाह वास्ते क़बूल कयो फरमायो कहिड़ियूं फरमायो हिकु त चेहरे तां चादर हटायो असांखे पंहिंजो दीदार करायो ऐं ॿियो तव्हांजी खानदानी जेका हदीस हुजे उहा का असांखे ॿुधायो पंहिंजे खानदान खां जेका हदीस ईंदी हुजे रावी उन जा तव्हांजे हदीस जा तव्हांजे खानदान जा इमाम रावी हुजनि पो हजरत इमाम अली रजा पंहिंजे चेहरे मुबारक तां पर्दो हटायो ऐं हदीस पढ़ियो त मूं पंहिंजे बाबे खां ॿुधो उन्हें पंहिंजे बाबे खां ॿुधो उन्हें पंहिंजे बाबे खां ॿुधो उन्हें पंहिंजे बाबे इमाम मोहम्मद बाकिर खां ॿुधो इमाम मोहम्मद बाकिर चयो त मूं पंहिंजे बाबे हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन चयो मूं पंहिंजे बाबे इमाम हुसैन खां ॿुधो इमाम हुसैन चयो मूं पंहिंजे बाबे हजरत मौला अली शेर खुदा खां ॿुधो मौला अली शेर खुदा फरमायो त मूं पंहिंजे बिरादर मिठे मोहम्मद करीम खां ॿुधो मदीने वारे साईं फरमायो त मूं जिब्रील खां ॿुधो जिब्रील चयो त मूंखे अल्लाह फरमायो अल्लाह फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह मुंहिंजो कोट जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह चयो मुंहिंजे कोट में अची वियो मुंहिंजे अमान में मुंहिंजे हिफ़ाज़त में अची वियो मुंहिंजे अज़ाब खां बची वियो सुभान अल्लाह पो यो कलमो शरीफ घट में घट 4 तस्बीह 400 भेरा वधीक रब तो वी 1000 भेरा पढ़ो घट में घट 4 तस्बीहूं कलमे शरीफ जो पढ़ो ऐं 2 तस्बीहूं इस्तगफार जो पढ़ो ऐं 3 टीहा या हिकड़ो टीहो कुरान शरीफ जी तिलावत कजो ऐं मुंहिंजा दोस्तो खैरात घणी कजो रोज़ेदारनि खे रोज़ो रखायो रोज़ो खुलायो मुंहिंजा दोस्तो पंहिंजे हथनि सां खैरात कयो समझो था पंहिंजे हथनि सां खैरात करे खणी खारायो मेहमाननि खे गरीबनि खे मुसाफ़िरनि खे परदेसियुनि खे मुंहिंजा दोस्तो जेतिरो जंहिंजी मानी तंहिंजी कान्हे मानी जी खैरात सभिनी खां भली खैरात ऐं पाणी जी खैरात अञा वधीक भली खैरात जेको के उन्यारे जिगर खे पाणी पियाए प्यारे प्यासे जिगर खे रजाए थो अल्लाह उन जे लाइ जन्नत लिखी थो छॾे मुंहिंजा दोस्तो पखी पखण जानवर उन्हनि ते रहम कयो इंसाननि ते रहम कयो मुंहिंजा दोस्तो वॾनि जी इज़त कयो नंढनि जी जे मथां बाज जी शफ़क़त कयो अबो अमड़ जेरा अथव न त उन्हनि जी ख़िदमत माउ जे पेरनि जे हेठां जन्नत अथव अबे जे दुआउनि में जन्नत जो विचों दर अथव अबे जे हथनि अबो दुआ घुरे राज़ी थी दुआ घुरे न बेहश्त जो विचों दर तव्हांजे लाइ रब खोले छॾे
पाड़े वारन सा सुठो सलूक रखो। ओ मुजादा पराई गिला न कयो, गीबत न कयो, कूड़ न गालायो, ठगी न कयो, चोरी न कयो, बराबर नंग न तकियो, जुल्मन जा कम न कयो। ओ मुजादा जिना खां बचो, नशे खां बचो, बीड़ी हुक्को पान चरस चिल्म इया बुरियूं आदतूं हन बुरियूं। मुंजा दोस्तो पैसे जो नुकसान, दीन जो नुकसान, माल जो नुकसान, अल्लाह नाराज, मदीने वारो साईं नाराज। पोइ यो कम छड़जे या न छड़जे? जेके बीड़ियुनि जी हुक्के जी चिल्म जी नसवार जी आदत आहे न, इलाचूं खणी चो पढ़ी ॾींदो सां इंशाअल्लाह आदत छुटी वेंदी। मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि जी सोबत में वियो, सालियनि जी संगत में वियो, तव्हांखे दावत मिली। मातली तव्हां खां परे न आहे, मातली तव्हां खां परे न आहे। किरायो नथो त मां थो ॾियांव किरायो। 24 जी रात 23 जी शाम 24 जी रात मुहम्मदी महफिल थींदी आहे। मुंहिंजा पिणी प्यारा अखियुनि ऐं कन चे नांगरियुनि जो मुफ़ासिलो जाशे कन्ननि सां ॿुधजे सा अखियुनि सां हली वञी ॾिसजे न। हिते वेठा ॿुधो अदा आयो मातली त न वञिजो, इहो अहिड़ो आहे हीअं हूअं। तूं तोखे अलाह अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, सोच ॾिनी आहे। तूं अचे ॾिस मातली परे त कोन्हे। तोखे को कम गैर शरई नज़र अचे, क़ुरान जे हदीस जे ख़िलाफ़ नज़र अचे तो तूं चओ। बाक़ी जेकॾहिं को मुखालफत करे तो पीराने पीर दस्तगीर महबूबे सुभानी गौसे समदानी पीरन जो पीर दस्तगीर 300 मौलवियुनि गॾिजी पीरान पीर जे ख़िलाफ़ कुफ्र जी फतवा कढी। 300 मौलवी उन दौर जा, बगदाद जा, बसरे जा, आसपास जा, मूसल जा, नजफ जा 300 मौलवी गॾिजी पीरान पीर दस्तगीर ते फतवा ॾिनो ते काफ़र। हाणे मूंखे ॿुधा त मौलवी सही या पीरान जो पीर दस्तगीर सही? ॿुधायो ॿुधायो। हाणे उन्हनि मौलवियुनि जो नालो को ॿुधो अथव कॾहिं बगदाद जे ॿिए के मौलवी जो? पीरान पीर जो नालो अॼु ताईं बि रोशन आहे कॾहिं न? मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे बाननि सां हर दौर में इहे थींदा रहिया आहिनि। किताब उन्हनि जे ख़िलाफ़ पिया लिख पिया रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो तव्हांखे अल्लाह जी अकुल ऐं सम्झ ॾिनी आहे। तव्हां चे ॾिसो पंहिंजे अखियुनि सां को गैर शरई कमु हुजे त तव्हांखे इंशाअल्लाह मां क़ुरान हदीस जा जवाब ॾींदुसि। क़ुरान हदीस खां ॿाहिरि इंशाअल्लाह ॻाल्हि न हूंदी। मुंहिंजा पिणी प्यारा बाक़ी पोइ जेकॾहिं को गिला करे थो त असां उनखे दुआ था ॾियूं, अल्लाह उनखे शादाबाद करे। जेको असांजी गिला थो करे न असां उनजे लाइ दुआ कयूं आहियूं, अल्लाह उनखे ख़ुशि करे। छो त उहो मुंहिंजो सॼण आहे, मुंहिंजी गिला थो करे न त पंहिंजा अमल पंहिंजूं निमाज़ूं पढ़ियईं, हज कयईं, ज़कात ॾिनई, ख़ैरात कयईं, उहे मूंखे ॾिने ऐं मुंहिंजा जेके गुनाह था खईं पंहिंजे कुले। इहो त मुंहिंजो सॼण थियो न। इस्माइल शाह पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾींदो, हे मुंहिंजो मुरीद आहे, ख़लीफ़ो आहे। साईं सैयद पंहिंजो अली असगर शाह हे पंहिंजूं नेकियूं ॾींदो, मुंहिंजा गुनाह खणंदो। मुरीद आहिनि, ख़लीफ़ा आहिनि, पर इहे मूंसां एहसान कोन कंदा जीअं मुखालिफ़ मूंसां एहसान था कनि। मां उन्हनि जे लाइ दुआ कयूं आहियां, अल्लाह उन्हनि खे वॾी उमिरि ॾे, वॾी अलाह सी उन्हनि खे जमा ॾे, भली अञा 100 साल जीअनि, पंहिंजा अमल मूंखे ॾींदा रहनि, मूं मिस्कीन जा गुनाह खणंदा रहनि। समझो था मुंहिंजा पिणी प्यारा, तव्हांखे मां अर्ज़ थो कयां त अल्लाह सी तव्हांखे अकुल ऐं सम्झ ॾिनी। तव्हां सचे कूड़े खोटे खरे खे तव्हां सम्झो था। हर को पाव अटे जो खाए तो सज्जण ऐं दोस्त जी हर कंहिंखे सुञाण आहे। केरु केतिरे पाणी में आहे हर कंहिंखे ख़बर आहे। मुंहिंजा पिणी प्यारा त तव्हां अचे पंहिंजे अखियुनि सां ॾिसो, हर 24 जी रात मुहम्मदी महफ़िल थिए थी। ओरे परे खां हज़ारनि जे तादाद में माण्हू अचनि पिया, सुधरनि पिया, नेक बणजनि, सालिह बणजनि, सोणे हबीब जा आशिक़ रसूल बणजनि पिया। पोइ अहिड़ी महफ़िल में वञिजे या न वञिजे? वञिजे या न वञिजे? हाँ पोइ हाणे 24 मथूं वेझो आहे, 22 जी रात आहे, सुभाणे छॾे 5 जी रात। इहा तव्हांखे दावत हुजे ऐं धरा थी आयो, समझो था। वरी बि तव्हांखे मां हथ जोड़े अर्ज़ थो कयां, दावत थो ॾियां। मुंहिंजा दोस्तो चंदो तव्हांजो कोन खपे, तव्हांजे पैसे जी मूंखे ज़रूरत कोन्हे, मुफ़्त में अचो, अल्लाह जो क़ुरान ॿुधो, नेक थियो, सालिह थियो, मदीने वारो साईं राज़ी। मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे दर में क़बूल फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला जल शानहू शाल हिन रमज़ान मुबारक में असां सभिनी जो नालो जन्नतुनि जी लिस्ट में